इहा वरी इन्हनि बदबख़्तनि जी इहा MQM पाकिस्तान ऐं जेके इन क़िस्म जा जेके नस्ल परस्तीअ जो जेको ज़हर आहे जिन जे ज़हननि में, इन्हनि जी वरी इहा बि हिकिड़ी हरकत वेठा कनि, ॿाराणी वेठा कनि। वॾेरो देश द्रोही किरदारु पियो अदा करे। सिंध जा माण्हू सम्झनि कोन था, सिंध जो हारी नारी ॿाराड़ी वारो हाणे हिकिड़ो त अहिड़ो ताञी पेटो विछायल आहे जो माण्हू असांजो मजबूर थी करे वोट करे थो वॾेरे खे। वॾेरो वेठो आहे असेंबलीअ में, सिंध असेंबली सथी पई आहे वॾेरनि मां। पर धारी आबादीअ जे सुवाल ते धारी जेका डेमोक्रेट बाबा ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध वफ़ाक़ में त वञी धूड़ पाइनि, पर सिंध असेंबलीअ में बार बार इहे वॾेरनि खे जेको चूंडे माण्हुनि मोकिलियो। हाणे उन्हनि छा कयो, सिंध जे तारीख़ी ऐं क़ौमी वजूद सां, मफ़ादनि सां रुॻो न, सिंध जे क़ौमी तारीख़ी मफ़ादनि ऐं वजूद सां वेसाघाती ऐं गद्दारी कई अथनि। अॼु जेका सिंध जी डेमोग्राफी आहे पाकिस्तान खां पोइ, इहा कंहिंजे करे ते पुॻी आहे जो असीं 48 ऐं 52 सैकड़ो अचे पहुता आहियूं सिंध में। नंढे वॾे शहर में धारियो अचे जेको आहे सो कारोबार बि करे थो, तव्हांजे रोडनि रस्तनि ते होटल बि उन्हनि जा, कारोबार बि उन्हनि जो, सभु कुझु उन्हनि जे हवाले। ॿिए पासे दरिया जेको आहे असांजो सुक आहे, यानी ज़रई मईशत जेका आहे उहा मुकमल तौर ते तबाह कई वई आहे। पंजाब धाड़ो, यानी दीना दास्ती धाड़ो आहे बाबा। दरिया बि क़ौमुनि जा के अगवा थींदा आहिनि सा माण्हू त ठीकु आहे, मिसिंग पर्सन जे लाइ तहरीक हले पई, माण्हू रोअनि पिया, जेके मिसाल आहिनि ज़ाहिर आहे, पर दरिया बि अगवा थी वञे, मिसिंग पर्सन्स वांगुरु दरिया बि मिसिंग थी वञे, इहो सिंध में थो थिए। डेमोग्राफी तव्हांजी यरगमाल थी वञे, इहो बि सिंध में थिए पियो। वसीलनि जा, असीं पंहिंजे दौलत जा वसीलनि जा वारिस ऐं मालिक न रहिया आहियूं। वफ़ाक़ जे नाले में, क़ौमी नज़रिये जे नाले में, 73 जे आइन जे नाले में, बंदूक जे ज़ोर ते, पंजाब जी अक्सरियत जे बहाने सां, कहिड़े बि सबब जे करे असां पंहिंजे वसीलनि जा वारिस न आहियूं रहिया। ऐं क़ौम मुख़्तलिफ़ नंढियूं नंढियूं पार्टियूं, गिरोह, फर्द यांस में लॻा पिया आहिनि बाबा। सियासी तौर ते इंतशार जो शिकार थींदासीं, मुंतशिर थींदासीं, मरी वेंदासीं। विढ़ी मरण सां कोन मरंदासीं। विढ़ी अगरि मरूं था ख़तमु न थींदी, क़ौम न ख़तमु थींदी। क़ौमूं कॾहिं बि ख़तमु न थींदियूं जेके विढ़नि थियूं, जेके ख़ामोश थींदियूं। उठ पखीअ वांगुरु असीं जेको आहे ज़मीन में सिसी हणी था वेहूं ऐं सम्झूं था त पंजाब जी फ़ौज जो ज़ुल्म बि कोन्हे को, कब्ज़ो बि कोन्हे को, असीं ग़ुलाम बि न आहियूं। सिसी जे करे ॿाहिरि कढंदासीं न ख़बर पवंदी न। इन करे हाणे यानी मां तव्हांखे ॿुधायां थो त यानी मां कोशिशि कयां थो त तनक़ीदूं न कयां कंहिं ते फ़र्दी तरह, गुरोही हिसाब सां पंहिंजे मक़सद खे फोकस कयूं। मक़सदु सिंध आहे, सिंध जो वजूद आहे। उन जे लाइ बाबा सभु को भला पाउ अटे जो सभु को खाए थो न, कंहिंखे अकुलु कोन्हे को मूंखे ॿुधायो। सिंध जो को हारी आहे, ॿाराड़ी जा ॻोठाणा जेकॾहिं मूंखे ॿुधंदा जो, सिंध जे ॿाराड़ीअ जे हारियुनि खां थो मां पुछां, ॻोठाणनि खां, त बाबा तव्हांखे ॻाल्हि सम्झ में कान अचे त पंजाब जे जबर जो, ज़ुल्म जो, बर्बरियत ऐं फाशिज़म जो शिकार हूं असीं। पंजाबी फ़ौज जेका आहे उहो यज़ीद वारो किरदारु पैदा करे, छा तव्हांखे ख़बर कान्हे का? हे तेल, गैस, कोयला, दरिया, ज़मीनूं सभु खणी वियो पंजाब ज़ोरी, छाकाणि त पंजाब वटि फ़ौज आहे ऐं हुन वटि बंदूक आहे बसि। पंजाब यज़ीद वारो किरदारु अदा पियो करे, इहा सिंध जे हारीअ खे बि ख़बर आहे, पढ़ियल लिखियल उस्ताद खे बि ख़बर आहे, वकीलनि खे बि ख़बर आहे, मिडिल क्लास जे शहरी जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे। मर्द हुजनि, औरतूं हुजनि, सिंध जे न्याणियुनि खे, असांजूं औरतूं बि त पढ़ियल लिखियल बि त आहिनि न, पर न बि पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि खे एतिरी त ख़बर पवे थी न त सिंध जे वसीलनि ते केरु क़ाबिज़ आहे। नंबर 1। नंबर 2 त वॾेरे ऐं भोतार जो जेको किरदारु आहे उहो दलाली वारो किरदारु आहे। छा इन ॻाल्हि खां केरु इनकार कंदो छा त वॾेरो जेको आहे दलाल आहे?
बार बार असेंबली में वञे थो। हाणे डेमोग्राफी माना त धारी आबादी एतिरी असांजे सिंध में आंदी अथनि जो असीं पाण हाणे 48% खां मथे जेको आहे 49% धारिया आहिनि, त असीं वञी 50-51% बचाऊं। इहो कंहिंजे दौर में मुसलसल पीपल्स पार्टीअ खे सिंध असेंबलीअ में तव्हां ॾियो था हुकूमत ठाहिण जे लाइ, ऐं सिंध असेंबली में वेही हे सिंध जे तारीख़ी मफ़ादनि वजूद ते सौदेबाज़ी था कनि। हे बेज़मीर मख़लूक आहे सिंध जो वॾेरो, बेज़मीर आहिनि। पोइ अचूं था हाणे, यानी इंतिशार जी सूरत हाल इहा आहे त सोशल मीडिया ते मां ॾाढो हिन ते गौर वीचार कयो आहे। सोशल मीडिया ते जेको माण्हू, हर माण्हू अचे थो, फेसबुक खोलियो, 10-15 माण्हुनि जा जेके आहिनि से तव्हां स्टेटस पढ़ो, 5 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं पोइ उहो माण्हू सम्झे थो हाणे मां बि लीडर थी सघियो, बाबा मां जेको आहे अहिड़ो स्टेटस रखी सघां थो, लाइव अची सघां थो। मूंखे कहिड़ी जेको आहे सो हिकिड़ो चवंदा ॿाहिराड़ी में हिकिड़ो हमराह हो, सो मुर्शिद विसो सो मुर्शिद पिटणो गारी वारी ॾींदो, सो हो अणपढ़ियल जो सो चएसि पियो हिकिड़ो हमराह अची बाबा मुर्शिद खे फलाणे छॾे न त जेको आहे सो गारियूं ॾींदो, हीअं कंदो, चवंदा इहा मुर्शिद में आप हा। हाणे फेसबुक इस्तेमालु करे हर को माण्हू सम्झे न भाई इहा लीडर में आप हा, त पोइ पार्टियूं बि छुटियूं, जदोजहदूं बि छुटियूं, इदारा बि छुटा, तनज़ीमूं बि छुटियूं, सभु को जेको आहे सो पंहिंजी बाहि अंदर जो उगर कढी बयान फर्स्ट क्लास लिखी वेही रहे। क़ौमूं ईअं कोन बचंदियूं आहिनि, क़ौमुनि जा वजूद ऐं वतननि जूं आज़ादियूं ईअं कोन मिलंदियूं आहिनि, सिर्फ़ु सोशल मीडिया ते एक्टिव। विच ते हिकिड़ो रुझान आयो अञा बि आहे, व्हाट्सअप ग्रुप हणिजो खणी त बाबा 200, 400, 500 नौजवान हिकिड़े व्हाट्सअप ग्रुप में, वरी उन्हनि अधा आबादी वरी ॿिए ग्रुप में, वरी उन्हनि जी अधा आबादी 3 ग्रुप में, रुॻो हिक ॿिए सां बहस, ऐं बहस इंतिहाई ॿाराणा। बहसनि में का संजीदगी थींदी आहे, बहसनि में को तनज़ीमुनि सां जुड़ण जो को थींदो आहे, इहो कोन्हे को। तंहिंजे करे रियासत, वॾेरो ऐं असांजी जेका आहे वरी मोंझारे जो शिकार मौक़े परस्त जेके कुवतूं वेठियूं आहिनि। हाणे मां ॾिसो अजीब थो लॻे, मां ॻाल्हायां थो, पोइ तव्हां वरी पंहिंजे दिमाग़ सां सम्झिजो। बाबा धारी आबादी या वसीला या हाणे फ़ौजी, हे जेके डिफेंस हाउसिंग अथॉरिटी जे नाले में DHA, इहो फ़ौजियुनि जो यानी मनसूबो आहे। सिंध जे ज़मीन ते कब्ज़ो करणु, वालार करण लाइ फ़ौज जो इहो इदारो DHA जे सूरत में या बहरिया टाउन जे सूरत में सॼी सिंध में तमामु वॾा जेके आहिनि से शहर पिया था ठाहिनि। बाबा कंहिंजे लाइ? यानी पंजाब जी फ़ौज सिंध खे हिकिड़ो ज़मीन जेको प्लाट थिया न, शहरनि में प्लाट खपाइबा आहिनि, प्लाट था सम्झनि सिंध खे। ऐं हाणे ख़त था लिखनि सिंध गवर्नमेंट खे, बाबा ॿियो ॾियो हाल सरकारी ज़मीन कहिड़ी आहे। हाणे रेंजर्स उते विहारींदा, फ़ौज चपे ते वेठी आहे। मां एॾो हिन ते ॻाल्हायो आहे त कंबर शहदाद कोट जे जबलनि पहाड़ी इलाइक़नि खां वठी नूरियाबाद ताईं हर 10-15-20 किलोमीटरनि खां पोइ फ़ौज जो हिकिड़ो नंढी कैंटोनमेंट ठाही अथनि। गोरख हिल स्टेशन आहे जिते तफ़रीह जे लाइ उते जेको आहे सो अॾावतूं थियणु घुरिजनि, माण्हुनि जूं रिहाइशूं सिंधियुनि जूं थियणु घुरिजनि, उते फ़ौज वेठी आहे। फ़ौज अॾावत करे पई। हाणे केरु बि वञे, मां हे ॻाल्हायां थो, कंहिंखे बि तौफ़ीक़ थिए त वञी ॾिसे उते त छा पियो थिए। ऐं सभु सम्झ में अचे थो केरु पियो करे, पर हाणे मां अचां थो टर्मिनोलॉजी जेका आहे न, इस्तिलाहनि जो जेको इस्तेमालु आहे न, इहो तमामु अहम हूंदो आहे। इहा आहे असल में नफ़्सियाती जंग। असीं नफ़्सियाती जंग में माना गोॾा था खोड़ियूं वञी, ख़बर ई कान थी पए माण्हुनि जो माना कहिड़े उहो जीअं न उहो जेब कतिरो आहे, जेब कतिरो खीसो बि कतिरे वञे, पुठीअ ते हथु ठपे, तूं सम्झी यार वाह वाह, त ॾाढो भलो माण्हू आहे, पर खीसो बि कतिरो वञे पाण सां गॾु। इस्तिलाहनि जो कीअं थो अॻुवा थिए, नफ़्सियाती जंग जेका आहे कीअं मुसलत आहे असांजे मथां। यानी हिकिड़ो पहिरियों बाबा मुस्लमान क़ौम ऐं इन मुस्लमान क़ौम जे आसिरे ते 80 साल थियण वारा आहिनि, 75-80 साल थिया आहिनि, सिंध मुकमल ग़ुलाम आहे।
मुस्लमान क़ौमूं कंहिंखां वञी पुछा कर त बाबा पोइ भला मुस्लमान क़ौम न आहियूं छा? असांजे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में हाणे अचे थी, अॻे कोन ईंदी। बाबा सऊदी अरब जो हिकिड़ो अरब मुस्लमान, अरब जेको अरबी क़ुर जी ॿोली थो ॻाल्हाए, सऊदीअ जो मुस्लमान बिना वीज़ा जे UAE में नथो अची सघे। UAE वारो अरब जेको आहे मुस्लमान आहे, उहो जेको कतर नथो वञी सघे, कतर वारो बिना वीज़ा जे इराक नथो वञी सघे, इराक वारो अरब मुस्लमान जेको आहे शाम नथो वञी सघे, शाम। त पोइ जॾहिं उहे अरबी ॿोली ॻाल्हाईंदड़ सभु मुस्लमान अलॻि अलॻि क़ौमूं आहिनि, त असांजी बाबा कहिड़ी मिटी माइटी आहे पंजाबियुनि सां? को असांजी नानी ॻंढियल आहे, को ॾाॾी ॻंढियल आहे, को असांजो कनि था उहो खाइणु पीअणो, को भत पोतियो, छा हो हिननि सां? त यानी माण्हूअ जे नफ़्सियात खे यरगमाल करण जे लाइ त मुस्लमान क़ौमूं असीं घड़ी घणी सोचींदा खेरो थी पवंदो माण्हू, आम माण्हू वठिजी ईंदो हली वञ बणा मुस्लमान क़ौम हल बणा सुभान अल्लाह बिस्मिल्लाह। अब मुस्लमान क़ौमूं पोइ छा कंदासीं? पोइ पंजाबी चवंदा तव्हांजो दरिया बि असांजो, तव्हांजा वसीला बि असांजा, तव्हांजो तेल गैस शहर समुंड पैदावार सभु शइ असांजी आहे। छाकाणि जी मुस्लमान हिकिड़ी क़ौम हो, मुस्लमान क़ौम हो त पोइ अफ़गानिस्तान पाकिस्तान ईरान वारा गॾिजी हिकिड़ो मुल्क छो न ठाहियो? पंजाबी बंदूक खणी, तव्हांखे ख़बर आहे त अफ़गानिस्तान जे सॼे क़ौमी मुआशिरे खे पंजाबी फ़ौज ऐं ISI तहस नहस करे छॾियो आहे इस्लाम जे नाले में। हाणे पिटीनि पिया अफ़गान, त भाई जहादी जेके आहिनि से हाणे ख़बर पई ॾिए सभु ISI वारनि मोकिलिया। मुल्लो उमर, हाणे हिकु ॻाल्हि मुंहिंजा सिंधी जेके ॿाहिराड़ी जा माण्हू सभु ॿुधनि, मुल्ले उमर खे हिननि क़ुर पढ़ाए पंजाबी फ़ौज पंहिंजे मफ़ादनि जे लाइ, यानी सॼे अफ़गानिस्तान में जंग करे तहस नहस कराए छॾियऊं। बाबा जे करे मुल्लो उमर ऐं इस्लामी निज़ाम सुठो त पोइ तव्हां पाकिस्तान में मुल्लो उमर छो न पिया आंदो? मुल्ले उमर खे पाकिस्तानी हुकूमत ॾियो आहे न पहिरें, त बाबा शरीयत सां लागू कयूं, इस्लाम सुठो आहे, मुस्लमान सभु भाइ रहूं। त पोइ मुल्लो उमर तव्हां हितां पैदा करे GHQ मां अफ़गानिस्तान जो मोकिलियो त हिते हुनखे हुकूमत ॾियो आहे न। त पहिरियों तूं सुभाणे अलाह हिते शरीयत लागू करे, पोइ पाकिस्तान जी फ़ौज गॾु वठी वञी, पोइ वञी सोवियत यूनियन सां विड़ी आहे अफ़गानिस्तान में, पोइ वरी ईरान अफ़गानिस्तान पाकिस्तान खे गॾे हिकिड़ो मुल्क ठाहियूं आहे, शरीयत लागू कयूं आहे, जे मुस्लमान हिकिड़ी क़ौम हो। त मज़हब जे नाले में असामा बिन लादन खे पनाह ॾेई सॼी दुनिया मां ISI पंजाबी फ़ौजनि पैसा वरिता, डॉलर वरिता, ड्रिजारे डपु ॾेई माण्हुनि खे दुनिया खे त बणा हू थो अचेव, ऐं जेको आहे डॉलर वरितऊं। जेकॾहिं मुस्लमान क़ौम हूं, मां इहा ॻाल्हि वरी रिपीट थो कयां त बाबा मुल्लो उमर जो तव्हां पैदा कयो अफ़गान जे ॻिचे में विझण जे लाइ, त तव्हां पंहिंजी पाकिस्तान जी हुकूमत हुनखे ॾियो आहे न। पोइ पाकिस्तान जी फ़ौज ऐं हे जेके बि क़ौमी असेंबली जा समूरा जेके माण्हू आहे, उहे सभु गॾिजी वञो आहे अफ़गानिस्तान। तंहिंजे करे ॻाल्हि सम्झो, सिंध जा माण्हू जेके बि असांजा ॿाहिराड़ी आहे या जेके पढ़ियल लिखियल, त मज़हब जे नाले में असांखे हिकिड़ो इस्तिलाह दिमाग़ में ठगा थियो हलियो त मुस्लमान क़ौम हूं। नतीजे में हाणे तव्हां ॾिसो दरिया में वञो, आहे को गोॾे हेॾो पाणी दरिया में, दरिया वियो हलियो जी मुस्लमान क़ौम हूं। वसीला सिंध जा विया हलिया जी त मुस्लमान क़ौम हूं। थर जो कोयलो वियो हलियो, मुस्लमान क़ौम हूं। समुंड जा ॿेट पिया खपाइनि, फ़ौज खपाए पई, अञा बि कमु थिए पियो, कुझु था अची त मुस्लमान क़ौम हूं। इन करे इस्तिलाह जेके आहिनि उन्हनि ते गौर कंदा कयो त केरु पियो ॻाल्हाए, छा पियो ॻाल्हाए। उनखां पोइ तव्हां ॾिसंदो, मां तव्हांखे ॿियो मिसाल थो ॾियां त यानी शातिरपणो जेको आहे न, मां को नेगेटिव घणो यूज़ नथो लफ़्ज़ करणु चाहियां, शातिरपणो, कंहिंखे बेवकूफ़ ठाहिणु या कंहिंजो मथो कूड़े छॾणु, यानी फ़ौज पंजाब जी जेका मुकमल तौर ते फाशिस्ट ऐं ज़ालिम फ़ौज आहे, सॼो इदारो बहसत इदारे जे बंगाल में जेको क़त्लेआम कयो फ़ौजनि, कंहिंखां लिकियल आहे छा? केतिरा दफ़ा इहा ॻाल्हि असां कई आहे त 30 लख इंसाननि खे इन कुही छॾियऊं, बेदर्दीअ सां मारे छॾियऊं। औरतुनि जी असमत दरी, नियाणियूं छोकिरियूं जेके कुंवारियूं छोकिरियूं, ऐं का औरत पेट सां औरत आहे, उनखे संगीन जेका जीथरी जी डायरेक्ट पेट में माई बि चट अंदरियूं ॿार बि चट। एॾो वॾो
यज़ीद ऐं हिटलर ऐं चंगेज़ ऐं हलाकू ख़ान खां बि हिकिड़ो वधीक ज़ुल्म कंदड़ जेको फ़ौज जो जेको इदारो आहे पंजाब ऐं पाकिस्तान जी। पर हाणे अचां थो उन ते इस्तिलाह जो ॻाल्हाइबो न, इस्तिलाह में कीअं बचाइबो त हिकिड़े फ़ौज जे ज़ालिम इदारे खे बचाइण जे लाइ पोइ छा कंदा, मथे जो नालो ॾेई छॾंदा। पीपल्स पार्टीअ जे दौर में तहरीक हली जेका MRD जी पीपलनि जेका हलाई, उन में सिंधी क़ौम जे ख़िलाफ़ु जेका इन्हनि ज़ुल्म कयो फ़ौजुनि, नालो छा कयूं, चयूं ज़िया हरामी आहे, माना सॼी फ़ौज खे बचाएगा।